सिंध अंदर एतिरियूं ख़तरनाक बीमारियूं फैलिजी वियूं आहिनि जंहिंमें मौतमार बीमारी कैंसर बि शामिल आहे, जंहिंजे इलाज जूं सहूलियतूं न हुजण करे घोटकी ज़िले जा मिसकीन माण्हू सख़्तु परेशान आहिनि। अहिड़ी रीति मीरपुर माथिले जे ॻोठ फज़ल तहीम जी रावसिण मसमात रोशन मलिक कैंसर जहिड़े मूज़ी मर्ज़ में वरतल आहे, जंहिंजो इलाज कराइण लाइ एतिरा टका न आहिनि जो वारिस इलाज कराए सघनि। गले जे कैंसर में वरतल मसमात रोशन ख़ातून जो वारसनि पंहिंजे तौर ते ग़रीबाणो इलाज त ज़रूरु करायो आहे, पर माहिर डॉक्टरनि जी राय आहे त कराची मां इलाज थी सघे थो, पर इन लाइ 10 लख रुपया ख़र्च थींदो ऐं एॾी वॾी रक़म हिन मिसकीन औरत जे वारसनि जी बेपहुच खां परे आहे। इन हवाले सां सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजी घरवारी आहे, इनके गले में कैंसर आहे, 4 महीना थी विया आहिनि। सो जेके पैसा हुया अस्पताल में लॻी विया आहिनि, हाणे मदद करण वारो कोई कोन्हे। कराची वारा 10 लाख रुपया घुरदा पिया आहिनि। मां मिसकीन आहियां, काथूं वञूं? कोई मदद वारो न आहे, असांजी कोई मदद करे। मज़दूर आहियूं, जीअं त मुंहिंजी भेण खे गले में कैंसर आहे। असां इनके पहिरियों रहीम यार खणी वियासीं, उन्हनि जवाबु ॾिनो आहे। हाणे असां इनके खणी वियासीं कराची जना अस्पताल में, लेकिन उन्हनि बि असांखे थोरो अहिड़ी ला उमेद ॾेखारी आहे। उन्हनि चयो हिन ते घटि में घटि 10 लख रुपया ख़र्चो ईंदो। 10 लख रुपया असां वटि आहिनि ई कोन्हे। भेण असां भेण खे तड़पंदो ॾिसंदा आहियूं, असांखे रोइणु ईंदो आहे। असां वस वारनि खे अपील था करियूं, महिरबानी करे असांजी भेण जो इलाजु कराइनि। असां ग़रीब हूं। इहा वीचारी माई आहे, इनखे 4 महीना थी विया आहिनि कैंसर जी बीमारी में। वीचारी इहा आहे, असां बि इलाजु कराए असां वटि बि पैसो न आहे। 10 लख बि घुरदा आहिनि। वियासीं जना अस्पताल कराची, असांजी मदद कई वञे, ख़ुदा वास्ते इन ग़रीब जी मदद कई वञे। नाज़रीन, सोचण जी ॻाल्हि इहा आहे त इंसानियत जे नाते सिंध सरकार ऐं कंहिं बि सरहंदी वारनि हिन मिसकीन जी मदद न कई त संदसि हयाती जा ॾींहं ॻणतियुनि में पूरा थी वेंदा। इन लाइ त सिंध जे वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह ऐं हितां जे सरहंदी वारनि ऐं सान्याहवंदनि खे पिणु मदद जी अपील कई आहे, जीअं हिन मिसकीन औरत जी ज़िंदगी बचाए सघिजे। कैमरामैन उमर कोराई सां गॾु अशरफ बुखारी, सिंध टीवी न्यूज़, मीरपुर माथिलो।